कातुल कमाई करे वेह माखी जे कन वटां वेही तिन पीज के पियालियूं। सूर्य जमन कल्याण दास्तान चौथों बैत नंबर 6 रिसालो शावाणी हाणे चऊं था ओखन अल्फाज़नि ते। कातुल वेह या ज़हर जी सिफ़त माना कातल सफ़ा मारींदड़ ठप मारींदड़। कमाई माना जो जेको असल लफ़्ज़ है धातु है कम माना फ़ैल धंधो किरत कमाई। कमाइण माना कंहिं ज़हरीले या नशेदार शइ खे थोरो थोरो करे खाइण तव्हांजो बिना कंहिं जल्दी नुक़सान जे उन खाइण ते हिरी वञणु। मवेशियुनि जे इस्तिलाह में संखे वग़ैरह ज़हरदार शयुनि खे बाहि में तरकीब सां ठाहे जोड़े पचाए मारणु। तव्हांजो अहिड़ी कमाई खां पोइ उनजो कख या ज़रे जेतिरो वज़न बि माखी मिसल मिठो थी पवे यानी सिहत ॾींदड़ थी पवे। कमाई करे माना महिनत करे कशाला कढे रियाज़तूं करे। वेह माना विख या ज़हर। माखी जी मखियुनि जो गुलनि तां गॾु कयल रस मिठास माखी जहिड़ो मिठो। वेह माखी जे कन ज़हर खे माखी जहिड़ो मिठो था कनि। वटां वेही तिन वटि वेही पीज पियालियूं माना मौजूदु या बचत में पियल शराब। पीज के प्यालियूं तूं के प्यालियूं पीज तूं को फैज़ या फ़ाइदो हासिल कजे। कातल कमाई करे वेह माखी जे कन उहे कामल जे कशाला कढे ज़हर खे बि माखी करे छॾियूं। तिन वटां वञी वटियूं पी। हाणे चऊं था सिटवार सम्झाणी ते। कातल कमाई करे वेह माखी जे कन उहे कामल जेके ज़हर जहिड़ी कचे शराब खे पूरी तरह पचाए मारे माखी जहिड़ो मिठो कयो छॾीनि। वटां वेही तिन पीज के पियालियूं तिन वटि वेही के पियालियूं पी के फैज़ ऐं फ़ाइदा हासिल कर। हक़लती सचलती।